मां एकता जी सॼी टीम खे ऐं महबूब अब्बासी खे ऐं मुझे मथे स्टेज वेठल साईं गुलाम शाह, मुझी भेण महताब अदी, साईं डॉक्टर जब्बार साहब, हाले पोटो साहब, यूनुस मेहर साहब, जावेद ऐं साईं महराणवी साहब ऐं मुझा दोस्त वेठल GSN। अॼु असां एकता अख़बार जा 11 साल पूरा थियण ते सभु गॾु थिया आहियूं। मां इन्हनि दोस्तनि खे जस ॾियां थो जिन ख़ासि करे हिन मीडिया जे दौर में तमामु सिंधी क़ौम खे वॾो फ़ाइदो पहुचायो आहे। को दौर हूंदो का अख़बार हुई कान, हलाले पाकिस्तान हिकिड़ी अख़बार आई हुई, उन में ख़बरूं ॾियण वेंदा हुआसीं, हफ़्तनि जा हफ़्ता इंतज़ारु कंदा हुआसीं, पोइ इन का ख़बर लॻंदी हुई। सेकुलर स्टाइल जो दौर हूंदो हो, पर असांजे दोस्तनि तमामु वॾी महिनत कई। ॾिसो कई शोबा आहिनि, माशाल्लाह कमाइण जा। महबूब अब्बासी साहब सोसाइटियूं ठाहियूं, पर हुन इहो जेको मीडिया में अचे करे जेका सिंधियुनि जी ख़िदमत कई आहे, उहा तमामु वॾी साराह जोगी आहे। असां हमेशह इन शइ खे असांजा माण्हुनि नोट कयो आहे। जे मुंहिंजो मोहतरम साईं डॉक्टर जब्बार खटक साहब जो नई शुरू में अवामी आवाज़ अख़बार लियारी में आई त असांजा सभु थक लही विया। हिलाले पाकिस्तान अख़बार पोइ बि थोरो हुकूमत जी हूंदी हुई, असांजूं ख़बरूं ॾींदी कोन हुई या सेंसर कंदी हुई। अवामी आवाज़ उहा अख़बार हुई जिन कॾहिं सेंसर कयो ऐं बाक़ाइदा हेडिन में असांखे ख़बरूं ॾींदी हुई। ऐं हाणे एकता अख़बार आहे। मां वधीक कूड़ नथो ॻाल्हायां, मां अख़बार एतिरो घटि पढ़ंदो आहियां, ख़ाली 2-3 ईअं हेडलाइन ॾिसी करे, पर जेल जे अंदरि ज़रूरत रिश्ते जा बि इश्तिहार मूं पढ़िया, छो वांदा हूंदा हुआसीं न। तंहिं करे पढ़णु तमामु वॾी ॻाल्हि आहे। ऐं अॼु ॾिसो असीं हिते कराची में लखनि जी तादाद में आया आहियूं। उन जी वजह इहा आहे जो असीं सभु सिंधी हिते मुख़्तलिफ़ शोबनि में आहियूं। हाणे एकता अख़बार जूं जेके ख़िदमतूं आहिनि, जीअं जावेद मेहर साहब चयो त बहरिया जो इशू, वाक़ई बहरिया जो इशू खे हिकिड़ो अवामी आवाज़ ऐं ॿियो एकता तमामु शानदार नमूने खयो। छो त मलिक रियाज़ तमामु हिकु वॾो ताक़तवर, जेको हिन हुकूमत जो भाङे भाई वारो, उन जे लाइ केर बि लिखण लाइ तयारु न हूंदो हो। असां जॾहिं इंडिजिनस राइट्स अलायंस जा जेके प्रोग्राम कंदा हुआसीं त ख़बरूं हलाईंदा हुआसीं त इहा अवामी आवाज़, इहे एकता वारा ई हूंदा हुआ जेके असांखे हेडिंग में कवरेज ॾींदा हुआ। ऐं मीडिया जो अचणु, इहे नवां चैनल असांजा अचणु, मूंखे यादि आहे त हिकिड़ी फिल्म जो नालो नथो अचे जंहिंमें सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो, सहंदो केरु मयारो यार जो गानो हो। उन ते उन वक़्त जी हुकूमत गाने ते पाबंदी लॻाए छॾी। असां 4 दफ़ा इहो फिल्म ॾिसण वियासीं सिर्फ़ु गाने लाइ करे। आख़िर में उन गाने खे सिर्फ़ु इन करे त सिंधड़ीअ ते सिर केरु न ॾींदो, सहंदो केरु मयार, माना इहे सिंधड़ीअ ते सिर ॾियण वारनि जे लाइ तमामु उन वक़्त खां वठी पाबंदियूं आहिनि जेके अॼु तक हलनि पियूं। पर जस आहे हिननि खे, हिननि दोस्तनि खे जेके अॼु बि हिन दौर में, हिन यानी कि पाबंदी वारे दौर में बि उहे असांखे घुराइनि था ऐं पंहिंजे अख़बारनि में ख़बरूं हलाइनि था। ॾिसो असां सां हर दौर में जेको तासुब पियो आहे, हाणे हिन मुल्क जो सदर सिंधी थिए थो, ठीकु आहे, असां हिन हुन सां सियासी इख़्तिलाफ़ात आहिनि। पीपल्स पार्टी जी हुकूमत में इहो बिल पेश थियो सिंधी ॿोलीअ वारो, त पहिरियां उहा तासुब परस्त अख़बार हुई, उहा जंग जेका अॼु तक उहो सिंधी जो तासुब ख़तमु नथी करे, उहो जियो
अज तक उन्हनि में उहा सिंधियुनि जे लाइ वो नफ़रत आहे। उन लिखियो त उर्दू का जनाजा है जरा धूम से निकले। उन ॾींहं खां पोइ जेके हंगामा शुरू थिया उहा तव्हां सामने दोस्तनि जे साम्हूं त तंहिं करे असांजूं पंहिंजूं मीडिया आहे, असांजूं पंहिंजूं अख़बारूं आहिनि, असांजा पंहिंजा चैनल आहिनि जो अॼु असीं जी हिते जी ॻाल्हि जेका आहे सॼी दुनिया ताईं पहुचे थी। तव्हां भले जेतिरा बि तहसब असां था करियो, हुननि जे आवाज़ में, हुननि जे लहजे में असांजे लाइ एतिरो तासुब भरियल आहे जो तव्हां हुननि खे ॿुधो त सही। असांजा दोस्त चवनि था त यार तव्हां हिननि ते तनक़ीद न कयो, ठीकु आहे, पर उन्हनि खे ॿुधो, ॻाल्हाइनि छा था। हिकिड़ो डिप्टी कमिश्नर सिंधी कराची सेंट्रल में, उन खे ख़ालिद मक़बूल सिद्दीकी चवे थो त निकिरो यहाँ से, अपने सिंध में जाओ। सिंध तव्हांजे पीउ जी जागीर जो तव्हां असांजे माण्हुनि खे धमकियूं था ॾियो। असां कंहिं सूरत में इहे चीज़ूं बर्दाश्त न कंदासीं। हाणे बि हिननि जी तव्हां ॿोली ॾिसो, हाणे बि हिननि जी तव्हां ॿोली ॾिसो त उहो लहजो हिननि जो पंहिंजो हिकिड़ो उर्दू जो इशारो है कि मिजाज, हाँ आए उर्दू इशारो मूंखे कोन पहुचे त उन मां अंदाज़ो आहे त हिननि में असांजे लाइ केतिरो तासुब आहे। हाणे ख़ालिद मक़बूल सिद्दीकी कराची प्रेस क्लब जे सदर खे चए थो तो मैं यहाँ पे कब्जा करूंगा। वसीम अख्तर चवे थो त टोपू न पाया छो, अरे तुंहिंजे पीउ जी जागीर आहे छा। मूंखे ख़बर आहे दोस्त मुंहिंजे छा न वणंदो ॻाल्हि, पर मां हिकिड़ो हमरा हूंदो, उनखे कॾहिं बि को पाड़े में मयत थी हूंदी त उहो रोअण शुरू कंदो। हिकिड़े वॾेरे जी घरवारी गुज़ारे वई, सोचई त यार अॼु मुंहिंजी घरवारी गुज़ारे वई आहे, ही 200 रुपया वठ, रोअणो न आहे तोखे। जेको वठी के 200 रुपया वरिताई, पर जॾहिं जनाज़ो आयो चई बाबा पंहिंजा 200 रुपया वराए मूंखे रोअण थो अचे। जेकॾहिं बाल साहब माफ़ कजो, असां के तकलीफ़ूं आहिनि। असां रहूं था उन डिस्ट्रिक्ट सेंट्रल में, असां रहूं था गोलीमार में, साईं गुलाम शाह वेठो आहे, साईं महबूब बासी वेठो आहे। कहिड़नि हालनि में असां खे मुंहं ॾिना आहिनि, पोइ बि असांजा माण्हू हुननि खे चवनि था त बाबा तव्हांजे लाइ न ॻाल्हायो। असां सिर्फ़ु एतिरो चऊं था त बाबा तव्हां भले उन्हनि खे पंहिंजो सम्झो, पर हू दुनिया ई धारिया मिट मुई जा नथा, कॾहिं बि असांजा कोन थींदा। असां हमेशह इहा कोशिश कई आहे। मुंहिंजे रहबर साईं जीएम सद खां वठी शहीद बशीर खान कुरैशी ताईं, आरिसर खान ताईं, साईं गुलाम शाह ताईं, असां उहे उर्दू ॻाल्हाइण वारा बि हुआ जिन आरिसर साहब खे पंहिंजे घर घुराए उते प्रोग्राम कराया, हिकिड़ी नंढड़ी गुलदस्तो ॾिनो जंहिंजे लाइ आरिसर साहब चयो त मरण जे टाइम ते ही गुलदस्तो मुंहिंजे कबर ते रखिजो। उहे बि असांजा भार आहिनि, पर असां चऊं था त बाबा असां सां तव्हां असांखे जेको ॻाल्हाइण जो तव्हांजो लहजो आहे, हाणे ॾिसो जेतिरा बि सिंधी ऑफिसर आहिनि खे नथा वणनि, पुलिस सॼी सिंध जी डाकू आहिनि ऐं वॾेरा सभु धाड़ियल आहिनि। उन्हनि जो मक़सदु इहो त हिननि वटि जेको तासुब असांजे लाइ आहे, हिननि जेका असां वटि नफ़रत आहे, उहा कॾहिं बि कोन वेंदी। आख़िर में मां चवंदुसि त साह में आ सिंध ऐं साह असांजी सिंधड़ी, साह में आ सिंध ऐं साह असांजी सिंधड़ी, पुटासी तुंहिंजा तूं आहीं माउ असांजी सिंधड़ी, वाइदो वादो ख़ुदा जे था कयूं कोसा सां, तुंहिंजी मिठड़ी सिंधड़ी